हज़रत अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत है तो आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमाने रहमत निशान है जॾहिं रमज़ान महीने जी पहिरीं राति ईंदी है तो आसमान ऐं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं आख़िरी राति ताईं बंदि नाहिनि थींदा। जेकॾहिं को बानो हिन मुबारक महीने जी कंहिं बि राति में नफ़िल निमाज़ पढ़े थो तो अल्लाह पाक उन जे हर सजदे जे एवज़ उन जे लाइ 1500 नेकियूं लिखंदो आहे ऐं उन जे लाइ जन्नत में ॻाढ़े याकूत जो घर बणाईंदो आहे जंहिंमें 60,000 दरवाज़ा हूंदा ऐं हर दरवाज़े जा ताक सोन जा ठहियल हूंदा जिन में ॻाढ़ा याकूत जड़ियल हूंदा। पोइ जेको रमज़ान जो पहिरियों रोज़ो रखे थो तो अल्लाह पाक महीने जे आख़िरी ॾींहं ताईं उन जा गुनाह मुआफ़ फरमाए छॾे थो ऐं उन जे लाइ सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ कंदा रहनि था। राति ऐं ॾींहं में जॾहिं बि हू सजदो करे थो उन जे हर सजदे जे एवज़ खेसि जन्नत में हिकु अहिड़ो वण अता कयो वञे थो जो उन जी छांव में घोड़े सुवार 500 सालनि ताईं हलंदो रहे। सुभान अल्लाह। मिठा मिठा इस्लामी भाइरो, खुदाए हन्नान व मन्नान अज़्ज़ व जल जो केतिरे क़दुरु अज़ीम एहसान आहे जो उन असांखे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े सां उन्हनि जे वसीले सां अहिड़ो रमज़ान मुबारक जो महीनो अता फ़रमायो आहे जो हिन मुबारक मुकर्रम महीने जी बरकत सां जन्नत जा सभई दरवाज़ा खुली वञनि था ऐं नेकिन जो अजर तमामु घणो वधी वेंदो आहे। बयान कयल हदीस के मुताबिक रमज़ान मुबारक जे रातिन में नमाज अदा करण वारे के हर एक सजदे के बदले में 1500 नेकियूं अता कयूं वेंदियूं आहिनि ऐं जन्नत जो अज़ीम शान महल उन खां अलावा। हिन हदीस पाक में रोज़ेदारनि जे लाइ ही तमामु वॾी ख़ुशख़बरी मौजूद है तो सुबह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा आहिनि।